खिपरो में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भवानी हाउस खिपरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी जी सेनेटर कुरतन एन मरी, ज़िले सांगड़ जे सदर अली हसन हिंगोर जो, सिटी सदर इम्तियाज़ हसन दरस, सरफराज राजड़, हरेश राय ऐं ॿियनि खे खिपरो जे मशहूर शख्सियत सेठ मोहनदास पवानी, चेतन कुमार पवानी ऐं कन्हैया लाल पवानी पारां पीपी जे वर्करनि जियालनि खे आजियाणो ॾिनो वियो, जंहिंमें पीपी जे जियालनि वर्करनि वॾे अंग में शिरकत कई। इन मौके ते मोहनदास पवानी, चेतन कुमार पवानी, कन्हैया लाल पवानी चयो त असांजो मरण जीअण पीपी सां गॾु आहे। पीपी वारनि सदाईं असांजो साथ ॾिनो ऐं असां पीपी खे कॾहिं बि कोन छॾींदासीं। लगा के घोटो का नारा, बदल दी जिसकी की तकलीफ, वो हमारी है बेनज़ीर, जिसकी बेनज़ीर असांजी भेण शाजा मरिया, जे असांखे हर टाइम हर वक्त असांखे साथ ॾिनो आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।